अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त मां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मदेईअ खां चंद क़दमनि जे फ़ासिले ते हीअ जेका लोहरनि जी मस्जिद आहे उते जंहिं घिटीअ में हिते बदरुद्दीन सुमरो साहिब जो जेको इज़ी लोड जो शॉप बि आहे उते उन घिटीअ में मां मौजूदु आहियां। ऐं हिते जेको टाउन जे तरफ़ां नालियुनि जी रिपेयरिंग जो कमु कयो वियो आहे उन जे जाइज़े जे हवाले सां मां थोरो निकितो आहियां त ॾिसां थो त इन्हनि शुरू किथां कई। हाणे हीअ लोहरनि जी मस्जिद उन जी मेन गेट हिते कंहिं बि क़िस्म जी को रिपेयरिंग जो माना नज़र नथो अचे। हे तव्हां मुसलसल ॾिसंदव कंहिं बि क़िस्म जी नालीअ जी का बि रिपेयरिंग तव्हांखे नज़र न ईंदी। हिते नाली बि गंदी लॻी पई आहे ऐं सफ़ाई बि न आहे, पर रिपेयरिंग जेको टाउन जे तरफ़ां किरोड़नि जो ठीको जेको आहे उहो ॾिनो वियो आहे त उन में नालियुनि जी रिपेयरिंग थी किथे आहे ऐं कहिड़ी आहे उनजो असांखे जाइज़ो वठिणो आहे। हाणे हीअ नाली जेका आहे हितां वकड़ खां ईंदी, हाणे हितां हेॾो केबिन पई आहे। हाणे हे जेको आहे ॾियूं पिया टाउन असांजो चेयरमैन साहिबु अधु रखियूं हटाए थो, हे यको मुसलसल माना नाली ढकियल आहे, नाली बंदि आहे। हे नाली बंदि लॻी पई आहे, तव्हां ॾिसो। उनखां पोइ वरी हिते हीअ नालीअ जी रिपेयरिंग, हे नाली तव्हां ॾिसो, हे नाली तव्हांखे मेन स्टेशन रोड आहे। मां तव्हांखे ॿुधायां त मदई जी मेन स्टेशन रोड सां लॻोलॻि हीअ नाली जेका आहे तव्हांखे गंद किचिरे जो जेको निकाल जो सिस्टम आहे, गंद त पंहिंजी जॻह ते आहे, भाऊ बि गंद हिते थो हारे त तमामु घणी गंदगी बदबू आहे। हे रिपेयरिंग नालीअ जी ॾिसो, खां पोइ हितां वरी नाली ढकियल आहे, यको ढकियल आहे। हे तव्हां ॾिसंदव हितां हे मेन स्टेशन रोड मदईअ, हिते हे जेको आहे पेवर ब्लॉक बि लॻल आहे। हे तव्हां ॾिसो, मां स्टान खां चंद क़दमनि जे फ़ासिले तां हेॾे स्टेशन जे तरफ़ रोड वेंदो आहे। हे जेको आहे हे तव्हां नाली तव्हां ॾिसो, मुसलसल नाली ढकियल आहे। हाणे हितां कंहिं बि क़िस्म जी का सफ़ाई रिपेयरिंग थिए त थिए कीअं? हाणे टाउन चेयरमैन अलाए किथां अधु दखिलियूं हटायूं आहिनि, सम्झ में त ॻाल्हि अचे कोन थी। हिकु दफ़ो दौरो करे वरी वेही रहियो। हाणे हिते बि तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी का बि रिपेयरिंग नज़र कोन ईंदी। टाउन चेयरमैन साहिबु ॾिसो नाली हितां मुसलसल तव्हांखे कई यानी कि 100 फुट तव्हांखे नाली ढकियल नज़र ईंदी, त नाली जो तव्हांखे नालो निशान नज़र न ईंदो त इहा नाली निकिरंदी काॾूं, तव्हांखे पोइ वरी ख़बर पवंदी त हे यको मुसलसल नाली ढकियल आहे। हे तव्हां ॾिसो, उनखां पोइ वरी हिते नाली निकिरे थी पई हितां। हाणे हे जेको आहे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खां मां गुज़रां थो पियो, हितां नाली जेको आहे खुलियल आहे। हे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी मेन गेट आहे, हिते बि नालीअ जी का रिपेयरिंग नज़र कोन थी अचे। तव्हां ॾिसो, अगरि रिपेयरिंग हीअ तव्हांखे हीअ रिपेयरिंग थोरी जेका मथां हिननि कई आहे, ॾिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हीअ जेके आहिनि माना जेको आहे सिरूं मथां ओसारी करे विया आहिनि ऐं हे पेवर ब्लॉक आहे। हाणे मूंखे ॾिसां त थोरे कम जे करे केॾी माना बदसूरती आहे। हे तव्हां ॾिसो, हे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ऐं उनजी इहा मेन गेट, उन सां गॾोगॾु क्रास बि उन ते न आहे लॻल सिधो, न गाॾी टपी सघे थी, ॿार हितां किरी सघनि था। ऐं हिते जेका गंदगी लॻी पई आहे, हिनखे पेवर ब्लॉक हिननि खे लॻाइणो आहे त पेवर ब्लॉक माना हिन नालीअ जे हिन सां जेको आहे बिल्कुलु किनारे सां हिनखे पेवर ब्लॉक लॻाइणो आहे। पर हे जेको आहे गंदगी आहे, हिते कंहिं क़िस्म जी नालीअ जी रिपेयरिंग न आहे, हे ख़ाली छड़ी सिरां ओसारी माना रखी विया आहिनि। मां तव्हांखे हितां शुरू कई अथऊं हिननि रिपेयरिंग। हे जेको आहे हे ॾिसो, हिननि जो पेवर ब्लॉक माना हणण जो तरीक़ो ॾिसो, हे नाली ऐं नालीअ जी रिपेयरिंग ॾिसो, हिननि जो तरीक़ो। हीअ नाली रिपेयरिंग करे विया आहिनि, हे वरी टुकड़ो छॾे विया आहिनि हितां, हे ख़ाली ओसारी करे विया आहिनि। ऐं हे जेको आहे ॾिसो माना हे हितां हे जेको आहे पेवर ब्लॉक लॻल आहे हितां जो। हे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मदीजी जे मां बिल्कुलु बि साम्हूं बीठो आहियां। हे तव्हां ॾिसो त हितां जेको आहे वरी हेॾां हे पेवर ब्लॉक लॻल आहे, वरी हे पेवर ब्लॉक विच ते 2 फुट माना 3 फुट जेको आहे अलाए छाजे करे राहे विया आहिनि। हिन मेडिकल स्टोर वारे सां का मसइलो अथनि या काई ॿी का शइ आहे, बहरहाल मूंखे सम्झ में नथी अचे। उनखां पोइ वरी तव्हां अचो त नाले ई जेका आहे रिपेयरिंग करे विया आहिनि। 2-3 सीमेंट जूं बोरियूं बि सिर्फ़ु बचाइण जे चकर में अलाए छा, अलाए बेफ़ाला कारीगर था कनि, ठीकु आहे, अलाए कमीशन ते था ॾियनि, अलाए छा था कनि। माना जेको आहे तव्हां ॾिसो त सही न। तो हे जेको आहे स्कूल जी वरी ॿी किनारो आहे, हे नाली रिपेयरिंग वरी हितां टुकड़ो न कयो अथऊं, वरी हे क्रास टपी वञो त वरी हितां हिननि रिपेयरिंग शुरू कई आहे। पर पासे में तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो को बि सीमेंट नज़र न ईंदो लॻल।
किनारा बिल्कुल भी छड़ी मथों माना सीमेंट घुमाए विया न, ऐं किनारो सॼो ख़ाली आहे।